कल्हुड़नि जे दौर में सिंधी ॿोली तरक़ी जूं मंज़िलूं तय करे औज माणियो, जंहिंजो कारण ॿ अहम शख़्सियतूं मखदूम अबुल हसन डाहिरी ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहिनि। हिन दौर में सिंधी अलफ़बे पंहिंजी बुनियादी शक्ल वरिती। मखदूम अबुल हसन अरबी रस्मुल ख़त जी मदद सां सिंधी अलफ़बे तैयार कई, जंहिंमें 29 अखर अरबी जा शामिल कयाई। हुन टुबकनि जी मदद सां सिंधी निज आवाज़ वारा अखर जोड़िया। हुन पंहिंजी ज़हानत खां कमु वठंदे अरबी रस्मुल ख़त में कतब ईंदड़ सुरनि लाइ अखरनि खे ज़ेर, ज़बर, पेश, जज़म, शद ऐं मद वसीले तहरीरी सूरत में आंदो। मखदूम अबुल हसन वारी सिंधी एतिरे क़दुरु असराइती हुई जो बाद में आलम उहा ॿोली लिखणु शुरू थी विया। सिंधीअ ॿोलीअ खे वॾे में वॾो ख़ज़ानो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी निज सिंधी शाइरी जी सूरत में ॾिनो, जंहिं सिंधी लुग़त खे वसी कयो, सिंधी अदब, सक़ाफ़त ऐं तारीख़ खे संवारियो। गंज में शाह जो समूरो कलाम ऐं मुख़्तलिफ़ गुमनाम कन शाइरनि जो कलाम महफ़ूज़ आहे। गंज जो असुलु नुस्ख़ो, जंहिंमें शाह जो समूरो कलाम तॾोके दौर खां मौजूदु आहे, सो मखदूम अबुल हसन वारी सिंधीअ जो आली शान शाहकार आहे। तॾहिं सिंधी जी मौजूदा शक्ल कोन हुई, उन करे काफ़ी लफ़्ज़नि जे करे माना ऐं मफ़हूम खे बाद में आलम पंहिंजे पंहिंजे ख़्याल सां लिखी शक्ल फेराई। मिसाल तौरु शाह जे ज़माने वारी लिखत में ॿे खे बे, टे ऐं ठे खे कटे किथे हिकु जहिड़ो, या टे खे ते या तर, फीतो अखर किथे फे त किथे वरी प लिखियलु आहे। आलमन फे जे तॾोकी सूरत खे प खे पे में ऐं ॿ खे बे में या टे खे ते में तब्दील करे सॼे कलाम जो असुलु रूह कढी छॾियो। उन्ही खां पोइ टालपरनि जे दौर में त सिंधी ॿोली वॾी तरक़ी हासिल कई। सिंधी अदीब ऐं शाइर में बाकमाल नाले वारा उन दौर में आलम थी गुज़रिया। सचल सरमस्त हिन दौर जो वॾे में वॾो शाइर हो, जंहिं सिंधी ॿोलीअ में शाइरी ज़रिए नयूं सनफ़ूं ऐजाद कयूं। टालपोर हुकुमराननि जी शाइरी सां दिलचस्पी रखण करे शाइरनि जो वॾो तादाद हिन दौर में मिले थो। सिंधी ॿोली में नसर जी इब्तिदा जो पहिरियों नमूनो अख़ुवंद अज़ीज़ुल्लाह जो क़ुरान पाक जो तहतुल लफ़्ज़ तर्जुमो हिन दौर में मिले थो। 1843 ताईं अंग्रेज़नि जी हुकूमतनि अचण ताईं मखदूम अबुल हसन वारी सिंधी राइज रही। अंग्रेज़नि सिंध जे मक़ामी ॿोली खे सरकारी ॿोली जो दर्जो ॾिनो ऐं सिंध में दफ़्तरी ॿोली सिंधी बणायो। सिंध सरकार हुकुमनामो जारी कयो त समूरा सरकारी नंढा वॾा अमलदार लाज़मी तौरु सिंधीअ जो इम्तिहान पास कनि। अहिड़ो हुकुमनामो तॾोके सूबाई कमिश्नर सर बाल्टर फिरेर 1851 ईस्वी में जारी कयो हो, पर तॾहिं अञा सिंधी ॿोली जी अल्फ़ाबेट में काफ़ी मोंझारो हो। के बि अहिड़ा मुस्तन किताब या को निसाब न हो जंहिं ते इम्तिहान करायो वञे। उन हवाले सां अंग्रेज़ी अमलदारनि रिचर्ड बर्टन, कैप्टन स्टेक, जेम्स ऐं एल्स में सिंधी ॿोली बाबति केतिरनि ई ॾींहंनि ताईं इहो बहस हलियो त सिंधी अरबी रस्मुल ख़त देवनागरी या नई शक्ल में राइज कई वञे। मिसाल तौर रिचर्ड बर्टन जो मौक़िफ़ हो अरबी अलफ़बे अबुल हसन वारी सिंधीअ खे ई मुस्तक़िल राइज कयो वञे। कैप्टन स्टेक जो मशवरो हो त हट वाणकी में सुधारो आणे उनखे राइज कयो वञे। सर जेम्स जो वरी चवणु हो त देवनागरी खे ई सिंधी लाइ मुक़ररु कयो वञे, जॾहिं त एल्स हिन मसइले खे सभ खां वधीक खयों ऐं वॾी महिनत सां केस उथारियई त सिंधीअ खे अरबी वारी रस्मुल ख़त ॾेई निज सिंधी उचारनि जा नवां अखर ठाहे मुक़ररु कजनि। हिन झेड़े खे आख़िरकार अदालत में आंदो वियो, जंहिं नेठि फ़ैसिलो ॾिनो त सिंधी ॿोली लाइ अरबी अल्फ़ाबेट सां शामिल करे तालीमी सिरिश्तो जारी कयो वञे।
उनखां हिकदम पोइ अंग्रेज़ी सरकार मुसलमान ऐं हिंदू सिंधी आलमनि जी हिकु कमेटी जोड़ी, जंहिंमें ख़ान बहादुर मिर्ज़ा, सादिक अली बेग, मियाँ मोहम्मद हैदराबादी, काज़ी ग़ुलाम अली ठठवी, मियाँ ग़ुलाम हुसैन ठठवी, राय बहादुर नारायण जगन्नाथ, दीवान नंदेराम मीराणी, दीवान प्रभुदास आनंद राम ऐं दीवान अधाराम थांवरदास मेंबर शामिल हुआ। कमेटी में मुख़्तलिफ़ बहस गौर हेठि रहिया, ख़ासि तौर ते अरबी देवनागरी अखरनि शामिल करणु, हिकु जहिड़नि आवाज़ वारनि मुख़्तलिफ़ अखरनि खे हिकु करे, मिसाल तौर से, सीन ऐं साद या ज़े, ज़्वाद या ज़ुए जे लाइ को बि हिकु अखर मुक़ररु करणु। अहिड़ी रीत ॿिया सभु अखर जेके सिंधी ॿोली में हिकु आवाज़ में उचारजनि था तन खे हिकिड़ी शक्ल ॾियणु वग़ैरह जहिड़नि मसइलनि खे हल करण खां पोइ आख़िर नतीजे में अरबी जा 29 ऐं फ़ारसी जा 3 अखर शामिल करे बाक़ी सिंधी निज आवाज़ जी शक्ल जा अखर जोड़े सिंधी अल्फ़ाबेट जी क़तई सूरत जेका मौजूदा सूरत आहे मुक़ररु करे राइज कई वई। यानी मौजूदा सिंधी जो बुनियादी भाङो मखदूम अबुल हसन वारी सिंधी जो आहे, जेको अंग्रेज़नि खे हर सूरत में शामिल करणो पियो। सिंधी सूरत ख़तीर मुक़ररु थियण जे हिकदम बाद अंग्रेज़नि केतिरा ई सिंधी किताब छपाइण शुरू कया। डॉक्टर ट्रम्प पहिरियों भेरो सिंधी ग्रामर ते अंग्रेज़ी में किताब लिखियो। मिर्ज़ा कलीच बेग पिण सिंधी व्याकरण ॿोली बाबति अहम किताब तॾहिं लिखियो। सुत ई पोइ डॉक्टर ट्रम्प जर्मनी मां शाह जो रिसालो छपरायो। सिंधी किताबनि जी वॾे पैमाने ते अशात शुरू थी वई। 12 दर्सी किताब बाबनामो नंदेराम, सिंधीअ जो पहिरियों ऐं ॿियों दर्सी किताब अधाराम थांवरदास, टियों ऐं चौथों दर्सी किताब प्रभुदास ऐं अधाराम लिखिया। अहिड़ी रीत साइंस, ड्राइंग, ग्रामर वग़ैरह ते बि किताब छपिया जेके हिन रीत आहिनि। ड्राइंग जो किताब चट जी पाड़ हिंदीअ मां सिंधीअ में ख़ानदास मुंशी नंदेराम तर्जुमो कयो, जेको असल सदा सुख लाला जो लिखियलु हो। ग्रहणनि बाबति इल्म ते लिखियल किताब आकासी निर्वार मोहम्मद शाह लिखियो। पहिरियों सिंधी ग्रामर जो किताब नंढो सिंधी व्याकरण मुंशी अधाराम लिखियो। जाग्राफी ते पहिरियों किताब महादेव शास्त्री ऐं मुंशी नंदेराम अंग्रेज़ी मां तर्जुमो करे सिंधी में नओं धरती निर्वार नाले सां आंदो। जामेट्री ते पहिरियों किताब कोड़ेमल खलनाणी तहरीर अकलीदास सां ऐं अल जबराती जबरो मुकाबला नाले सां नंदेराम ऐं विश्वनाथ गुज़रियल तौरु लिखिया। अहिड़ी रीत कानून ते पहिरियों किताब इंडियन पेनल कोड नालनि सां हासाराम अंग्रेज़ी में तर्जुमो कयो। माशियात ते पहिरियों किताब इल्म माशरे जे नाले सां मिर्ज़ा सादिक अली ऐं मंतक ते पहिरियों किताब मिर्ज़ा ग़ुलाम रज़ा बेग इल्म मंतक लिखियो। तिब ते कोड़ेमल खलनाणी उसूल इल्म तब लिखियो। कैप्टन स्टेग अंग्रेज़ी सिंधी डिक्शनरी ठाही ऐं बाद में सिंधी अंग्रेज़ी डिक्शनरी ठही। कहाणियुनि जो पहिरियों किताब ग़ुलाम हुसैन कुरैशी जो लिखियल बम्बे ज़िमीदार जी ॻाल्हि 1854 में शाया थियो, जंहिं बाद सिर्फ़ किसनि कहाणियुनि जा 100 किताब 19वीं सदी ईसी ताईं शाया थिया। इन्ही दौर में सिंधी ॿोली जी पहिरीं अख़बार इर्तिक़ाए ख़ुर्शीद 1860 ईसी धारे शुरू थी, जंहिंखे सिंधी सहाफ़त जी इर्तिक़ा चई सघूं था। उनखां पोइ सुत ई पोइ कराची मां सिंध सुधारा अख़बार राय साहब जगन्नाथ विद्या जे इदारत में शामिल थी। हीअ अख़बार अंग्रेज़नि जी ख़ासि हुकुम ते सरकारी सर्कुलर ते जारी थी। पहिरीं सिंधी गैर सरकारी अख़बार मोइनुल इस्लाम मिर्ज़ा मोहम्मद सादिक बेग जारी कई, जेको सिंधी ॿोली जी जोड़जक वारी कमेटी जो मेंबर पिणु हो।
हिन अख़बार जो अंग्रेज़नि ख़िलाफ़ लिखण वारनि अख़बारनि मां सभ खां पहिरीं कलम खयो ऐं निज सिंधी ॿोली में भरपूर तहरीक हलाई। हसन अली आफ़ंदी बि उन्हनि ॾींहनि में सिंध मदरसे प्रेस मां हिकु हफ़्तेवार अख़बार माउन मजमा जारी कई। अहिड़ी रीति सिंधी ॿोली अख़बार नवीसी में बि तरक़ी हासिल कई। उनखां पोइ सिंध में आज़ादी जी तहरीक हलणु शुरू थी वई, जंहिंमें सिंध जे कलमकारनि बि वधी चढ़ी हिसो वरितो। उन दौर में जेके मज़मून ड्रामा ऐं कहाणियूं लिखियूं वयूं से सभु आज़ादीअ जी तहरीक जे ख़्याल सां लिखणियूं हुयूं। अहिड़ी सूरत हाल ॿी महाभारी जंग में बि ॾिसण आई, जंहिंमें सिंधी अदीबनि सिंध छॾे हिंद ॾांहुं लॾ पलाण कई, जंहिंसां सिंधी ॿोली खे इहो फ़ाइदो थियो जो सिंध खां सवाइ हिंदुस्तान में बि सिंधी ज़बान पंहिंजा पर डिघेरिया। सिंध ऐं हिंद में सिंधी किताबनि जी अशात में मुख़्तलिफ़ ऐं वाज़े फ़र्क़ु इहो नज़र आयो जो भारतीय सिंधी में हिंदी अखरनि जी घणाई ऐं सिंध जी ॿोली में आहिस्ते आहिस्ते उर्दू जो असरु नुमायां थियणु लॻो।